जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा भरिसां ॻोठ अब्दुल लतीफ़ वदण पोटा जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में 1 साल गुज़रण बावजूद उस्ताद मुक़रर न थी सघियो। ॻोठाणनि स्कूल जे शागिर्दनि जो एतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिबि हिंगोरजा लॻे ॻोठ अब्दुल लतीफ़ वदण पोटो जे प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 1 साल खां उस्ताद मुक़रर न थी सघियो। ॻोठ जे सवें ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। ॻोठ जा ॿार स्कूल में उस्ताद न हुजण करे माल चारण ते मजबूर आहिनि। स्कूल जे शागिर्दनि ऐं ॻोठाणनि अब्दुल गफ़ूर, मोहम्मद मंज़ूर, हामिद अली वदण पोटो ऐं ॿियनि जो एतिजाजी मुज़ाहिरो नारेबाज़ी। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ वदण पोटो जे प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 1 साल खां उस्ताद मुक़रर न थी सघियो आहे, जे सबबि ॻोठ जा ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। हुननि तालीम खाते जे मिनिस्टर वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कंदे घुर कई त ॻोठ वदण पोटो जे प्राइमरी स्कूल में जल्द उस्ताद मुक़रर करे मुस्तक़बिल जे मेंबारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे।